घोटकी मां सारंग कलादी की रिपोर्ट मुताबिक घोटकी के चाचड़ मोहल्ले जे रवासियुनि यूसुफ मर ऐं मीर हसन चाचड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त ए सेक्शन पुलिस हिकु ॾींहुं अॻु असांजे घर में धाड़ो हणण दौरान पकड़ियल जवाबदारनि खे बासर सहूलतकारनि सां मिली भगत करे आज़ाद करणु चाहे थी। जेकर 24 कलाक गुज़रे वञण बावजूद पुलिस पकड़ियल टिन फोरन हिम्मत शेख, कदीर शेख एक नामालूम की गिरफ्तारी भी ज़ाहिर नाहे कई। जॾहिं त पुलिस फरार थी वियल ॿिनि फोरन की गिरफ्तारी जे लाइ बि को तहरुक नथी वठे। बहितर पुलिस असांखे तंग करे फरार थियण जी कोशिश दौरान फोरन जो कमंद में किरी पियल मोबाइलूं ऐं ॿियो सामान घुरे रही आहे। शहरनि डीआईजी सखर एसएसपी घोटकी अपील कई आहे त घोटकी पुलिस जी गफ़लत जो नोटिस वठी पकड़ियल ॾोहारियुनि जी गिरफ्तारी ज़ाहिर कराए फरार थियल जवाबदारनि खे गिरफ्तार कराए असां सां इंसाफ़ कराए तहफ़ुज़ ॾियारियो वञे। जॾहिं त वाक़े जो केस ए सेक्शन थाणे घोटकी ते फरियादी मुंशी सोहराब महर जी फरियाद ते दाख़िल थियल आहे।